पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कशमोर कॉल नंबर 1। इनायतुल्लाह लाशरी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं साइंस, जंहिंजो टॉपिक आहे वात। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां वात जे बारे में पढ़ंदासीं। उनखां अलावा वात जे अंदरि जेके उज़व, वात जे अंदरि जेके भङ आहिनि उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं। उन सां गॾोगॾु असां ॿुधाईंदासीं त वात में कहिड़े कहिड़े क़िस्म जा हाज़मा थियनि था। हिते ॿुधाए थो त हीउ तिबी हाज़मो बि थींदो आहे, किमी हाज़मे बि थींदो आहे। वात जे अंदरि जेके तिबी हाज़मे में हिसो वठंदड़ उज़व आहिनि असां उन्हनि जे बारे में बि पढ़ंदासीं। किमी हाज़मो छा आहे ऐं उनजे किमी हाज़मे जा भाङ आहिनि, उन्हनि जा कम, उन्हनि जे बारे में बि पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां वात जे बारे में पढ़ंदासीं त वात छा आहे। वात जी वसफ़ इहा आहे त हाज़मे वारे सिस्टम जो उहो उज़वो, हीउ हाज़मे वारे सिस्टम जो हिकिड़ो उज़वो आहे जंहिंमें तिबी ऐं किमी हाज़मे जा अमल शुरू थियनि। यानी हीउ उहो उज़वो आहे जंहिंमें तिबी ऐं किमी अमल बैक वक़्तु शुरू थियनि, त इन खे असीं छा चवंदासीं, वात चवंदासीं। प्यारा ॿारो, वात में ॻल ऐं अंदरियां तह, चप, ॾंद ऐं ज़बान अची वञनि था। प्यारा ॿारो, उनखां बाद में असांखे ॿुधाए थो त वात जेको आहे हाज़मे वारे सिस्टम जो उहो उज़वो आहे जंहिंमें तिबी ऐं किमी अमल थींदा आहिनि। असां हाणे वात जे अंदरि जेको तिबी हाज़मो आहे या तिबी ऐं किमी हाज़मो आहे, इन ॿिन्ही जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां वात जे अंदरि जेके तिबी हाज़मो थींदो आहे उहो छा आहे, उन जे बारे में सभ खां पहिरियां वसफ़ पढ़ंदासीं। तिबी हाज़मे जा भाङ ऐं उन्हनि जे कम जे बारे में पढ़ंदासीं। यानी तिबी हाज़मे जे अंदरि वात जा कहिड़ा हिसा आहिनि जेके हिसो वठंदा आहिनि। सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त तिबी हाज़मो छा आहे। जॾहिं खाधे खे चॿाड़े उनखे ज़रा ज़रा करे चिपाटे सनो कजे, भाटे सनो कजे, त अहिड़े अमल खे असीं छा चवंदासीं, तिबी हाज़मो। प्यारा ॿारो, तिबी हाज़मे जी इहा जेका डेफिनेशन आहे अॻिते लाज़मी न आहे त यको उते इस्तेमालु थिए, पर हीअ चए थो वात जे अंदरि जेको तिबी हाज़मो आहे उनमें खाधे खे छा कयो वेंदो, सभ खां पहिरियों चॿाड़ियो वेंदो, पोइ उनखे ज़रा ज़रा करे चिपाटे सनो कयो वेंदो, त अहिड़े अमल खे असीं छा चवंदासीं, वात जे अंदरि तिबी हाज़मो चवंदासीं। प्यारा ॿारो, हाणे वात में तिबी हाज़मे जा भाङ ऐं उन्हनि जा कम छा आहिनि। चए थो वात में तिबी हाज़मे जा भाङ जेके आहिनि उहे ॻल ऐं चप आहिनि ऐं ॾंद आहिनि। हाणे सभ खां पहिरियां ॻल ऐं चप जे बारे में पढ़ंदासीं त ॻल ऐं चप आहिनि छा। चए थो ॻल ऐं चप खाधे खे विच में रखनि था। ॻल ऐं चप जेकॾहिं हूंदा त उहे खाधे खे छा कंदा, विच में रखंदा। हीअ असांजा ॻल आहिनि, इहे चप आहिनि, इहे खाधे खे हमेशह छा कंदा आहिनि, विच में रखंदा आहिनि। हाणे ॻल ऐं चप जो कमु छा आहे, समूरो खाधो हिकु तरफ़ चॿाड़िजी वञे थो। यानी समूरो खाधो जॾहिं असां हिन पासे रखूं त हिन पासे चॿाड़िजी वञे थो, हिन पासे रखंदासीं त हिन पासे चॿाड़िजी वेंदो। यानी ॻल ऐं चप जो उहो कमु आहे त खाधे खे ज़बान जे विच में रखनि था। उनखां बाद में असां वटि आहिनि ॾंद। ॾंद छा आहिनि, हीअ खाधे खे कपणु, चीरणु, फाड़णु ऐं चॿाड़ण जो कमु कनि था। हीअ जेके ॾंद आहिनि इहे खाधे खे छा कंदा आहिनि, पहिरियां त कपींदा आहिनि, पोइ चीरींदा बि आहिनि, फाड़ींदा बि आहिनि ऐं चॿाड़ण जे कमु अचनि था। हाणे ॾंदनि जो कमु छा आहे, खाधे जे नेरी शयुनि खे कटे निण दरण में बदिलाए ॻीहण लाइक़ु बणाइनि था। यानी हीअ ॾंद, उहे ॾंदनि जो कमु इहो आहे त खाधे जे नेरी शयुनि खे कटे, सभ खां पहिरियां खाधे जे नेरी शयुनि खे छा कंदा, कटींदा। जॾहिं सेब हूंदो, आलू हूंदो, उनखे कटींदा, पोइ निण दरण में बदिलाए करे ॻीहण जे क़ाबिल बणंदा। यानी ॾंद उहा शइ आहे जंहिंमें खाधे खे असां छा कंदा आहियूं, कटे नंढा नंढा टुकड़ा करे उनखे ॻीहण जे क़ाबिल बणाईंदा आहियूं। प्यारा ॿारो, हीअ त वात हुयो। वात जे अंदरि जेको तिबी हाज़मो उनजे बारे में पढ़ियोसीं। तिबी हाज़मे जे अंदरि जेके उनजा भाङ ऐं उन्हनि जो कमु आहे उन्हनि जे बारे में पढ़ियोसीं। हाणे असां अॻिते हलूं था। असां हाणे पढ़ंदासीं किमी हाज़मो। किमी हाज़मो छा आहे, जॾहिं खाधो किमी शयुनि वसीले हज़म करण जो अमल शुरू करे। जॾहिं खाधो किमी शयुनि वसीले, यानी वात जे अंदरि हिकु पिक मौजूदु आहे जंहिंखे असां आम ज़बान में थुक वग़ैरह चवंदा आहियूं, सलेविया या वात जे अंदरि जेको पाणी आहे उनजे बारे में चवंदा आहियूं। त हीअ छा कंदो आहे, खाधे खे किमी शयुनि वसीले हज़म करणु शुरू करे ऐं हिन अमल जे नतीजे में खाधो तमामु नरम, लचकदार ऐं नीम सख़्तु हालत में बदिलजी वञे ऐं असां हिन खे ज़बान जी मदद सां ॻीहे, हल्के या नेड़ घुट ॾांहुं मोकिलियूं त इन अमल खे असीं छा चवंदासीं, किमी हाज़मो। प्यारा ॿारो, ॾंद ऐं ज़बान छा कंदा आहिनि, खाधे खे टोड़ण जे कमु कंदा आहिनि। ॾंद, ज़बान, चप। पर असांजे जिस्म जो जेको किमी हाज़मो आहे, जेको वात जे अंदरि जेको किमी हाज़मो आहे, उहो छा कंदो आहे, खाधे में किमी शयूं मिलंदो आहे। यानी खाधे जे अंदरि जेको सलेविया यानी जेको असां वटि पिक आहे उन खे छा कंदो आहे,
मिलाए करे हज़म करण जो अमल शुरू करे थो ऐं हिन अमल जे नतीजे में खाधो जॾहिं इहे असांजे वात में जेका पिक आहे इहा जॾहिं खाधे सां मिलंदी त इहा खाधे खे छा कंदी नरम कंदी इहा खाधे खे छा कंदी नरम कंदी इन खाधे जे नरम थियण सां छा थींदो असां हिन खे ज़बान जी मदद सां ॻीहे हल्क या नेड़ घुट ताईं मोकिले सघूं था। यादि रखो जॾहिं बि खाधे जेको बि खाधो आहे इन में जॾहिं पिक मिलंदी त खाधो तमामु नरम लचकदार ऐं नीम सख़्तु थी पवंदो। पहिरियां छा हूंदो जेकॾहिं असां हिकिड़ी मानी खाऊं या को सूफ़ खाऊं त नरम खाधो छा हूंदो आहे नीम सख़्तु हूंदो आहे। पोइ जॾहिं पिक ख़ारिज थी करे अंदरियां वात जे अंदरियां खां पिक जेका आहे उहा ख़ारिज थी करे जॾहिं खाधे सां मिलंदी त खाधे खे छा कंदी नरम कंदी लचकदार कंदी ऐं नीम सख़्तु कंदी यानी जेको पहिरियां सख़्तु हूंदो उनखे अधु सख़्तु कंदी ऐं उनखे असांखे हिन ज़बान जी मदद सां ॻीहे हल्के या नेड़ घुट ॾांहुं मोकिलियूं त अहिड़े अमल खे असीं छा चवंदासीं किमई हाज़मो। प्यारा ॿारो किमई हाज़मे जे अंदरि किमई हाज़मे जा भाङा उन्हनि जा कम छा आहिनि यानी वात जे अंदरि जेके किमई हाज़मे में हिसो वठंदड़ भाङा कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जा कम कहिड़ा आहिनि उहे असां पढ़ंदासीं। प्यारा ॿारो किमई हाज़मे जे अमल में हिसो वठण वारा जेके भाङा आहिनि सभ खां पहिरियों आहे वात जे अंदरियां ते ॿिए नंबर ते आहे ज़बान। सभ खां पहिरियों वात जे अंदरियां ते छा आहिनि हीअ पिक खे ख़ारिज करनि था हीअ जेका आहे पिक या सलेविया खे छा कंदा आहिनि ख़ारिज कंदा आहिनि यानी हीअ वात जा जेके अंदरियां हिसा आहिनि इहे छा कंदा आहिनि पिक खे ख़ारिज कंदा आहिनि जंहिंमें खामरा या एंज़ाइम हूंदा आहिनि। हिन पिक जे अंदरि नंढड़ा नंढड़ा मालिक्यूल हूंदा आहिनि जंहिंखे असीं खामरा या एंज़ाइम चवंदा आहियूं। हाणे प्यारा ॿारो असांखे चए थो वात जे अंदरनि शयुनि जो कमु छा आहे पिक खाधे खे नरम ऐं घिमदार बणाए थी जॾहिं पिक खाधे सां मिले थी त नरम ऐं घिमदार बणाए थी जे खामरा निशास्ते खे ग्लूकोज जे बारीक ज़रड़नि या मालिक्यूल में बदिलाए थो। जॾहिं बि खामरा कंहिं खाधे सां मिलंदा आहिनि त उनखे नंढनि नंढनि ज़रड़नि में बदिलाइण जी छा कंदा आहिनि मदद कंदा आहिनि। प्यारा ॿारो ॿिए नंबर ते आहे असां वटि ज़बान। हीअ ज़बान छा आहे हिन में ज़ाइके वारियूं नंढियूं ॻूढ़ियूं टेस्ट बड हूंदियूं आहिनि हिन में ज़ाइके जो नंढियूं नंढियूं ॻूढ़ियूं हूंदियूं आहिनि ॻोढ़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे असीं छा चवंदासीं टेस्ट बड चवंदासीं। हाणे टेस्ट बड छा आहिनि टेस्ट बड जो कमु छा आहे मुख़्तलिफ़ खाधे जी शयुनि जे ज़ाइके जो ई सुञाणप कराइनि थो। जेको खाधो असां खाऊं था खटो मिठो कौड़ो चारो इन सभिनी खाधे जी असांखे छा कंदा आहिनि सुञाणप कराईंदियूं आहिनि। प्यारा ॿारो जेकॾहिं ज़बान न हूंदी उनजे अंदरि ज़बान हुजे उनजे अंदरि टेस्ट बड न हूंदा त असांखे इहा ख़बर न पवंदी जेको खाधो असीं खाऊं था उहो मिठो आहे चारो आहे कौड़ो आहे या ॿी शइ आहे त अहिड़े हिसे खे असीं छा चवंदासीं ज़बान चवंदासीं। प्यारा ॿारो अॼु असां पढ़ी आया आहियूं वात जे बारे में त वात कंहिं बि हाज़मे वारे सिरिश्ते जो उहो उज़ु आहे जंहिंमें तिबी हाज़मो बि थींदो आहे ऐं किमई हाज़मो बि थिए थो। तिबी हाज़मे जा भाङा उन्हनि जा कम बि असां पढ़ियासीं किमई हाज़मे जा भाङा बि पढ़ियासीं ऐं उन्हनि जा कम बि पढ़ियासीं। प्यारा ॿारो अॼु असां क्लास 7 जी साइंस जो टॉपिक पढ़ियोसीं वात जे बारे में। जेकॾहिं तव्हांखे वधीक पढ़णो आहे तव्हां सिफ़े नंबर 4 ते साइंस क्लास 7 साइंस जी सिफ़े नंबर 4 ते ऐं सिफ़े नंबर 3 ते इहे सॼो कुझु लिखियलु आहे तव्हां उनखे बि पढ़ो असांजे लेक्चर खे बि फॉलो कयो। वधीक असांजे लेक्चर्स खे असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो शेयर कयो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। महिरबानी।